सिंध के ॿियनि शहरनि जीअं घोटकी ज़िले में भी सकाफ़ती ॾियारो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मुख्य तक़रीब प्रेस क्लब घोटकी ॿाहिरां थी, जंहिंमें जिस्कम, नवाज़ लीग, एसटीपी यूथ फोरम जी धारदार निकतल रैलियुनि समेत सभई माण्हुनि शिरकत करे सिंध जी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कंदे मज़हबी इंतहा पसंदी खे मुकमल तौर रद्द कयो। मुख्य तक़रीब में मक़ामी रागिन लालण सिंधी, रमज़ अली, अमजद अली मीराणी ऐं ॿियनि क़ौमी ऐं सकाफ़ती गीत ॻाए क़ौमी वेस पहिरियल नौजवाननि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। घोटकी में क़ौमी ईद जी मुख्य तक़रीब में शामिल माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पिया त सकाफ़त जेका हूंदी आहे उहा क़ौमनि जे लाइ रीढ़ जी हॾी जी हैसियत रखंदी आहे। अॼोके ॾींहुं असांजे लाइ ख़ासि अहमियत जो ॾींहुं रखे थो पियो, छाकाणि त सिंध जी सकाफ़त हज़ारनि सालनि खां वठी करे सिंधी क़ौम जेका आहे उहा रवादार पंहिंजे महवर में जेको आहे तरक़ी पसंदि रही आहे। असीं सम्झूं था पिया त सिंध जो जेको माण्हू आहे हिन ॾींहं खे पंहिंजी ईद जे ॾींहुं सम्झे थो पियो। हिन ॾींहं ते असां पंहिंजी सिंध धरती सां एद वफ़ा जो वचन वरजाइण निकिता आहियूं। असां अॼु आहे सिंधी क़ौम हिकु गॾु थी करे सिंधू दा वारस अची करे असां सॼी क़ौम हिकु पंहिंजी सिंधी क़ौम सिंधू जेको चेकनाल कॾहिं निकिरंदा नमाज़ कंदा आहे। असांजी हज़ारे साल सिंध पुराणी आहे, हीअ असांजो सकाफ़त ॾियारो आहे। इन ॾींहं ते असां पंहिंजो विचन कयूं था, जेके 6 कैनाल कढनि था इहे असां कढण न ॾींदासीं। अहिड़े नमूने काला डैम बि ख़तमु करायो, इंशाल्लाह हे बि ख़तमु कराईंदासीं। सिंध जी सकाफ़त हज़ारे साल तारीख़ी आहे ऐं असांजी जेको सिंधु दरिया सां छेड़छाड़ कनि पिया, 6 कैनाल कनि पिया, असां उन्हनि जी भरपूर मज़ामत कंदासीं ऐं असां सिंध टीवी जा थोरा। मुख्य तक़रीब जी पुॼाणी खां पोइ बि शहर में सॼो ॾींहुं ईद जो मंज़र हो। कैमरामैन शाहिद चन्ने ऐं नदीम भट्टी सां गॾु न्याज़ चनो, सिंध टीवी न्यूज़ घोटकी।